नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जिनीवा खां ख़बर ॾींदा हलूं त शहर जे आलमी इदारे WHO हुकूमतनि खे मशवरो ॾिनो आहे त हू लॉकडाउन में नरमी करण बजाए तकड़ा क़दम खणण खां पासो कनि। WHO यूरोप में कोरोना केसिस में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। इदारे जे डायरेक्टर जनरल टेड्रोस चयो आहे त यूरोप में कोरोना केसिस में घटिताई थी रही है। हिन आलमी सतह ते कोरोना जे वधंदड़ केसनि ते गिणती जो इज़हार कंदे चयो त आलमी सतह ते कोरोना जा केस लाॻीतो वधी रहिया आहिनि। टेड्रोस चयो आहे त यूरोप खां पोइ इज़राइल कोरोना वायरस जो नओं मर्कज़ बणिजे पियो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु बर्तानिया डॉक्टर ऐं शहर जे आलमी इदारे WHO ख़बरदार कयो त कोरोना वायरस जा जल्द ख़ात्मो मुमकिन आहे। इन जे ॿिए ऐं टिएं लहर बि अची सघे थी। WHO यूरोप जे सरबराह डॉक्टर बेनेस ग्लोको चयो आहे त दुनिया अञा कोरोना वायरस खां छुटकारो वारो वक़्तु तमामु घणो परे आहे। जेसीं ताईं वैक्सीन तयारु न थिए हिन वबा जो ख़ात्मो मुमकिन न आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।